वल्वज़्न वल्फ़ज़्न वल्अद्ल वन्नज़्म वल्अज़्म बिलजज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा मुवहदन बिवहदतिन वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। काफ़ी जमात आई आहे, थोरो अॻिते सुरी अचो त ॿियनि ॿाहिरनि दोस्तनि खे जॻह मिले। ॿाहिरां दोस्त बि अंदरि अचो, मस्जिद ख़ाली आहे। क़ुरान जे वेझा ईंदो, सैयद जे वेझा थींदो, अल्लाह कंदो क़ब्र क़यामत में क़ुरान तव्हांजे वेझो थींदो। माशा अल्लाह। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ा मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिक़ रसूल बा आवाज़ बुलंद मुझे सोने साईं जी ज़ात ते जागी करे ॾाढा दरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। बदलेगा ज़माना लाख मर्तबा मगर कुरान न बदला जाएगा। मुजाहिदन जो जलसो आहे सुभान अल्लाह ॾाढा। बदलेगा ज़माना लाख मर्तबा मगर कुरान न बदला जाएगा। दुनिया में बदलते गए हर रोज वज़रा भी शागिली डर भी, लेकिन महबूब खुदा का फरमान और कौल मोहम्मद न बदला जाएगा। सरदार जे सदके सभिनी के मान मिलियो वा, महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा।
सलवात अदा पढ़ तबयल भाग वरे थो। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया। अरबी अॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पया। जानिब यार अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे। सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे। हिकिड़ो ई गुलगंज वा त ॿिया हार कबा काॾे। अल्हम्दुलिल्लाह अॼु 14 जनवरी सन 2024 आचर जे दिहाड़े सूमर जी रात शहर कादरपुर जी जामिया मस्जिद में मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब सही हाफिज खालिद हुसैन साहब, हाफिज फारूक अहमद भुट्टो साहब, हाजी अब्दुल गफूर भुट्टे साहब जो प्यारो फर्जंद हाजी अब्दुल मारूफ साहब जी सिक भरी दावत ते रईस शाहनवाज सुमरो साहब ऐं जुमला जमात इन मस्जिद जी इंतजामिया वारन जी बार बार रब्ते सां चौथों दफ़ो अल्लाह ताला हिन मस्जिद में कुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। आखिरी बयान आहे इंशाअल्लाह, पोइ दुआ थींदी, पोइ नमाज थींदी, पोइ जमात जी मानी थींदी। चूंकि असांजो भी सफ़र आहे खानपुर शिकारपुर वापस वेंदासीं। कुरान जा आशिको दीन जा परवानो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो साईं खालिद हुसैन जी मेहनत, हाफ़िज़ फारूक अहमद जी मेहनत सां इन मस्जिद में अल्हम्दुलिल्लाह कुरान जी तालीम जा असबाक जारी आहिनि। तालिबन जो इम्तिहान थियो, उन खां बाद ही जलसो थियो आहे। मां मुबारक थो ॾियां उन्हनि तालिबनि खे जेके इम्तिहान में कामयाब थिया, जिन इनामात वसूल कया। अल्लाह जे हबीब फरमायो त खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम, तमामो सब खां वधीक भले में भला उहे शख्सन जेके कुरान मजीद पाण सिखन वरी ॿियनि खे सेखारे। अज़मत कुरान जो जलसो आहे। अचो त हिन सोने कुरान सां कचहरी कयूं, दीदार त कयो कुरान जो। अल्लाह तव्हांखे क़ब्र क़यामत में हिन कुरान जी शफ़ाअत नसीब फरमाए। ॾाढा जो आमीन। अचो त कुरान सां कचहरी कयूं। ओ कुरान, ये सजी जमात कादरपुर जी तुझे करे गॾु थी आहे। कुरान हिननि खे पंहिंजो तारुफ त कराए। कुरान तुंहिंजो नालो छा आहे? अजो के वाइज़ में कचहरी था कयूं कुरान सां। कुरान तुझी अग में जाए काथे हुई? ॿ ॻाल्हियूं। ऐं टी ॻाल्हि, कुरान तुझी शुरुआत कॾहिं थी आहे? घणी ॻाल्हियूं थियूं, टे। ऐं चौथी ॻाल्हि, कुरान अल्लाह साईं तोखे अव्वल 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 कंहिंजे हवाले कयो? पंजी ॻाल्हि, कुरान तुझी तिलावत अवल कंहिं कई? छहीं ॻाल्हि, कुरान मजीद तोखे दुनिया में केरु खणी आयो? सतीं ॻाल्हि, कुरान मजीद तू कंहिंजी दिलि ते नाज़िल थियो आहे? अठी ॻाल्हि, ओ कुरान तू कहिड़े महीने में आयो आहे? ॾहीं ॻाल्हि, कुरान तू कहिड़ी रात में आयो आहे? यारहीं ॻाल्हि, कुरान तू कहिड़े शहर में आयो आहे? ऐं 12वीं ॻाल्हि त कुरान तू हिन सिंध बलोचिस्तान जे मुसलमाननि जे लाइ पैगाम कहिड़ो खणी आयो आहे? घणियूं ॻाल्हियूं थियूं? 12। घणियूं? 12। इन्हनि 12 ॻाल्हियुनि में मुंहिंजो वाइज़ बंद आहे। अचो त तशरीह कयूं। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, नंढड़े मासूमनि ॿारनि जी ख़ुशी जी तकरीब में अचण वारो, मां जॾहिं कुरान खां पुछां थो कुरान पंहिंजो तारुफ त कराए, पंहिंजो नालो त ॿुधाए, त कुरान मजीद तो फरमाए मुंहिंजा कई नाला। फरमाए हुवा कुरान मजीद,
जेके कुरान वणी हथ मथे करे चो सुभान अल्लाह। कुरान सच्चो वा, कुरान सच्चो वा, जेको खणी आयो उहो मलाइको जिब्रील भी सच्चो वा। कुरान जे सोने मोहम्मद जे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी सच्चो। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी सच्चा। कुरान जे मोकलियो रब्बुल आलमीन वो रब भी सच्चो। फरमाए हुवा कुरानुम मजीद। कुरान तो फरमाए मां मजीद आया, मां सगोरो किताबा। वरी पांजो तारीफ कराइंदे कुरान बियो नालो तो बुधाए ज़ालिकल किताबु ला रैब फी। मां वो किताबा जंहिंमें को शक ही कोने। इनमें शक करे तो ईमान को खाली थी वञे। कुरान तो फरमाए व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिम मिन मिस्लिही वदू शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। मुझा हबीब चौ काफरन के हिन कुरान जेड़ो तवा बी का सूरत ठाए त देखारियो, न ठाए सगंदो जेकरे सच्चाओ। फ़इल्लम तफ़ालू वलन तफ़ालू फत्तकुन नार अल्लती वक़ूदुहन नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। अज कादरपुर जे शहर में जेसी त हिन मुजीबी को साउंड जो आवाज तो वने, वण वण ते पन पन ते दर दर ते तांजे घर जे वटे वटे ते कुरान जी रहम जो मींह थो वसे। कुरान बुधी केडी जमात आई आ, चो सुभान अल्लाह। हलऊं अॻिते ठाहे सघंदा, हर किस न ठाहे सघंदा। अबू जहल जहिड़ो काफ़र बि काबतुल्लाह जी भित ते ॾिठे त लिखल हो इन्ना आतैना कल कौसर। ये सॼी सूरत पढ़ी करे अबू जहल पंहिंजे हथनि सां लिखियो त हाज़ा कलाम रब्बी ला कलाम इंसानी। हे इंसान जो कलाम न आहे, हे पक सां रब जो कलाम। या जुदा ॻाल्हि आहे त अबू जहल ने भागो मुसलमान न थियो, हां हिदायत अल्लाह जे तो, पर मञे सयूं त हे कुरान अहिड़ो आहे जो के माण्हू जो कलाम न आहे। अल्लाह अकबर कबीरा। कुरान तुझो टियों नालो कहिड़ो आहे? कुरान तो फरमाए अलिफ लाम रा तिलका आयातुल किताबिल हकीम। हिकमत वारो किताब, हिकमत सॼी कुरान में आहे। टे नाला वरी चौथो नालो अलिफ लाम रा तिलका आयातुल किताब व कुरानुम मुबीन। मां चिट्टो किताब, पदरो ज़ाहिरी किताब। चार नाला। पंजो नालो चेतो अहसनल क़सस, मां में सोना वाक़या भी आहिनि। छहों नालो कुरान पंहिंजो ॿुधाए थो। पुट इहो दरवाज़ो खोले छॾियो। छहों नालो कुरान पंहिंजो ॿुधाए थो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम। मां नसीहत भरियो किताब। कुरान तुझो सतो नालो छा आहे? वशिफाउल लिमा फिस सुदूर। मां सीननि जी बीमारीअ खां मां शफ़ा ॾियण वारो किताब कुरान मजीद आहे। साहबा चवंदा साईं दिल भी कारी थी वेंदी आहे। फरमा हा गुनाह कंदे त दिल ते कारो नुक़्तो थी वेंदो। गुनाह में नवूसत, हा नेकीअ में वरी नूर ईंदो। सवाब कंदे नेकी कंदे नमाज पढ़ंदे अल्लाह। हे त मां इशा नमाज इन करे लेट कराई जो नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां आलमन खे ख़बर आहे न जेको इशा जी नमाज जेॾी लेट पढ़ंदो ओॾो सवाब वधीक आहे। न त असां नमाज जे ख़िलाफ़ न आहियूं। भाऊ खे ख़बर न हुई, हाणे ॿुधायो मां असां आलिम आहियूं, असांखे ख़बर आहे इशा नमाज थोरो लेट करे बि अञा सवाब वधीक थींदो आहे। पर हाजी साहब को मां आज़ान ॾियाराई छो त आज़ान टाइम ते ॾिबी आहे। कुरान जा आशिको दीन जा परवानो तवज्जो कयो।
अल्लाह अकबर कबीरा मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुनाहन जे करे दिल ते कारो नुक्तो थी वेंदो आहे। दिल कारी थींदी आहे, वरी गुनाह करे वरी कारो नुक्तो, वरी गुनाह करे वरी कारो नुक्तो, ये दिल सफ़ा कारी थी वेंदी आहे। साईं पोइ दिल खे